बाब चौथों। हालतूं ओचितो ऐं तेज़ी सां बदिलजी वयूं। जेकी कुझु थी रहियो हो सो असांजे वहम ऐं गुमान में न हो। मूं बदहवासी जे आलम में बि न सोचियो हो त ज़िंदगीअ में हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो मूंखे कुझु न करण जे बावजूदु रूपोश थियणो पवंदो। चारण चरियो मूंसां मुतफ़िक़ न थियो। मुंहिंजे रूपोश थियण लाइ खेसि बरपट सहराईअ जे घर में लिकण वारी तजवीज़ पसंदि न आई। चयाईं, बरपट सहराई मौलाई मुड़ुसु आहे। जोगी 8 ॿारनि जो पीउ आहे। संदसि ॿार अधु कलाक में समूरे पाड़े खे ख़बर करे छॾींदा त तूं वटनि रूपोश थियल आहीं। तोखे त माराईंदा पर पंहिंजे पीउ खे बि माराईंदा। मूंखे चारण जी ॻाल्हि सम्झ में न आई। असां वारो संगती बरपट सहराई लाल क्वार्टरनि वारनि इलाइक़नि जे हिकु क्वार्टर में रहंदो हो। क्वार्टर में बि 2 कमरा अथसि। 2 कमरनि वारे क्वार्टर में बरपट सहराई पंहिंजे हिकु अदद ज़ाल, 8 ॿारनि, पोढ़ी माउ, हिकु चरसे मामे ऐं 2 भाउरनि ऐं 3 भेनरुनि सां रहंदो आहे। हुन बि रोज़गार ख़ातिर इस्लामाबाद ॾांहुं हिजरत कई हुई। ॾिसंदे ई ॾिसंदे मुड़ुसु इस्लामाबादी थी वियो आहे। पुछोसि, बरपट सिंध हलंदे? जवाबु ॾींदो, बाबला सिंध वञी छा कबो? बस्ट लॻो त 8 ॿार यतीम। असां त हाणे इस्लामाबादी थी पिया आहियूं। सोचुमि, बरपट सहराईअ खे ब्रस्ट लॻे न लॻे, पर जेकॾहिं पुलिस मूंखे संदसि घर मां गिरफ़्तार कयो त पोइ बरपट जी ज़ाल, 8 ॿार, पोढ़ी माउ, चरसी मामो, 2 भाइर ऐं 3 भेनरूं काठ में हूंदा। अहिड़ी जुठ कंदुनि जो सिंध में थींदड़ अगवा, धाड़नि ऐं खूननि जा अध खां वधीक इल्ज़ाम पंहिंजे सिर खणंदा। संदसि 5 सालनि जो पुटु पताशो बि बम सां रेल गाॾी उॾाइण जो इल्ज़ाम क़बूल करण में देर न कंदो। चारण खां पुछियमि, पोइ छा कजे? चारण सोच में पइजी वियो। हू जॾहिं बि सोचींदो आहे तॾहिं ॼण पिंड पहण थी वेंदो आहे। असल गुमशुम। मूं खेसि ॿांह खां वठी दूंधाड़ियो। हुन छिरकी मूं ॾांहुं ॾिठो। पुछियमि, छा पियो सोचीं? सोचां पियो जोगी त तोखे किथे लिकाइजे। हू ॿीहर सोच में गुम थी वियो। सिज लथे के कलाक गुज़री विया हुआ। पोढ़ो चौकीदार हाजी यूसुफ 2-4 दफ़ा तशवीश विचां लिया पाए हलियो वियो हो। आफ़िस में अहिड़े नमूने वेहण मूं मुनासिब न सम्झो। मूं चारण खे चयो, घटि में घटि फ़िलहाल एतिरो त करे सघूं था जो हितां ॿाहिरि हलूं। हा ठीकु आहे। चारण उथी बीठो। को ख़्यालु आयुसि? चयाईं, तर्स। हू दरीअ ॾांहुं वधी वियो। हेॾां होॾां ॾिसी मोटी आयो। चयाईं, ॿाहिरि ऊंदहि आहे, झंग में था काही पऊं। असीं आफ़िस मां निकिरी आयासीं। ॿाहिरिएं दर वटि हाजी यूसुफ मिलियो। पुछाईं, ख़ैरु त आहे न? हा मिड़ई ख़ैरु आहे, मूंखां अॻु चारण जवाबु ॾिनो। अलाए छो पोड़े हाजी यूसुफ कंधु खणंदे चयो, मूंखे अलाए छो परेशान पिया लॻो। ॻाल्हि असल में परेशानी जहिड़ी आहे ऐं परेशानी जहिड़ी न बि आहे। चारण मामले खे संभालींदे चयो, ॻाल्हि हिन रीत आहे त के बख़्त दाड़ेल पंहिंजे जोगीअ जे सहुरे खे अगवा करे विया आहिनि। पर हाजी यूसुफ वाइड़ो थी वियो। मूं ॾांहुं ॾिसंदे चयाईं, पर जोगी त कुंवारो आहे। बराबर, चारण हिकदमि चयो, जोगी बराबर कुंवारो आहे, पर हर बदनसीब कुंवारे जे नसीब में हिकु अदद चोहड़ जमालीअ जहिड़ो सोहरो ज़रूरु लिखियलु हूंदो आहे। मूं चारण खे ठूंठईं। चङो चाचा। चारण हाजी यूसुफ खे चयो, जोगी ॾाढो उदास ऐं दिलगीर थी पियो आहे। मां खेसि बाल्टी गोश्त थो वञी खारायां। इनशा अल्लाह ताला सोहरे जे अगवा जो सदमो सही वेंदो। हाजी यूसुफ मुंहिंजी पुठी ठपींदे चयो, मुड़ुसु थी जोगी, अहिड़ो वक़्तु मुड़ुसनि ते ईंदो आहे। ॿुधी थो? चारण चयो। हाजी यूसुफ छा पियो चवे? अहिड़ो वक़्तु मुड़ुसनि ते ईंदो आहे। कीअं हाजी? बराबर। हाजी यूसुफ चयो, दिलि न ला, तोखे तुंहिंजो सोहरो मिली वेंदो। चारण मूंखे ॿांह खां छिकींदो ॿाहिरि वठी वियो। ॿाहिरि ज़रे घटि गुग ऊंदहि हुई। रस्ते जे ॿिए तरफ़ डिघनि वणनि जी कतार हुई। वणनि परियां झंग हो। असीं डोड़ंदा रस्तो पार करे झंग में वञी लिकियासीं। चारण खे चयमि, मतां झंगली जानवरनि जे वर चढ़ी वञूं। जानवर भल तक खणी केतिरा बि खून ख़वार हुजनि, पर न कयल गुनाहनि जो एतिराफ़ कराए न सघंदा आहिनि। चारण चयो, इहो नेक कमु फ़क़ति पुलिस वारा सरंजाम ॾींदा आहिनि। सीअ माशा गुम करे छॾिया। असां ॿिन्ही ब्लू एरिया मां डोड़णु शुरू कयो। F6 लंघी वञी G6 में पहुतासीं। सीअ सबबु लखा न पई।
2-3 किलोमीटर कढी आयासीं। मूंखे सम्झ में न पियो आयो त मां छाजे करे डोड़ी रहियो हुअसि ऐं केॾांहुं वञी रहियो हुअसि। हिकु हंधि सड़क जे भरिसां हिकु ॿाकड़े वटि वञी पहुतासीं। मां ओट में थी बीठुसि। चारण ॿाकड़े वारे खां चांहि जा 2 कोप वठी आयो। ख़ामोशीअ सां सिप सिप करे चांहि पी छॾीसीं। चारण कोप ऐं पैसा ॿाकड़े वारे खे ॾेई मोटी आयो। चारण खां पुछियुमि, अहिड़े नमूने डोड़णु बेमक़सद नथो लॻई? सीअ में बिही सुकण बदिरां डोड़णु बहितर आहे, चारण चयो। शायदि को हल निकिरी अचे। हल निकिरण खां अॻु मुंहिंजो साहु निकिरी वेंदो। चयमि, मुंहिंजो खाॿो गोॾो ज़ख़्मी आहे, मां वधीक डोड़ी न सघंदुसि। चारण सोच में पिंड पहण थी वियो। काफ़ी देर खां पोइ कंधु लोॾियाई। इहा संदसि मोटी अचण जी निशानी हुई। सोच जी दुनिया मां आज़माइश जी घड़ी आहे। जोगी, चारण मूं ॾांहुं ॾिसंदे पुछियो, सम्झींदो त मुराद ठाठारो तोखे पाण वटि पनाह ॾींदो? अलाए छो मुराद ठाठारे जो ख़्यालु आयो हुअसि। चयमि, चारण, मुराद ठाठारे वॾी जफ़ाकशी ऐं महिनत सां ऐं इस्लाम आबाद जे करताउनि दरताउनि खे 1 टन माखी, 2 टन सचो गिही ऐं अंबार खारकुनि जा खाराए हिन नामुराद शहर में पंहिंजे लाइ मर्तबो ऐं हैसियत हासिल कई आहे। तूं छो अची मिसकीन जे कढ पियो आहीं? तूं मरंदे मरंदे बि पास ख़ातिरीअ खां न मुड़ंदे, चारण चयो। डोड़णु शुरू कर, शायदि का राह निकिरी पवे। मुंहिंजी बाह में हथ विधाई। वजूद में विलोड़ महसूस थी। उणतुण वधण लॻी। चारण जो हथ परे कंदे चयमि, मूं को ॾोहो न कयो आहे। गुलाब गूंगे बि को ॾोहो न कयो आहे, त पोइ मां छो ऐं कंहिंखां रुपोश थियण लाइ भॼी रहियो आहियां? तूं छा थो सम्झी? चारण कावण विचां चयो। ॾोहो साबित करणु को ॾुखियो कमु आहे? हिकु दफ़ो पुलिस जे वर चढ़ी वएं त लियाकत अली खान वारो खून बि तोते मढ़े छॾींदा। मूंखे ख़बर आहे। मूंखे इहा बि ख़बर आहे त चाहिनि त इब्राहिम लिंकन ऐं कैनेडीअ जे खून जे इल्ज़ाम में ॿधी अमरीका रवानो करे छॾनि। चयमि, इहो सभु कुझु हिन भॼ भॼा खां बहितर आहे। चारण चरियो ओचितो टप ॾेई उथी बीठो। चयाईं, सब्ज़ी मंडीअ में भाॼियुनि जो हिकु लालो वापारी मुंहिंजो पको संगती आहे। हू मुंहिंजी ॻाल्हि न टारींदो, तोखे पक पनाह ॾींदो। थोरीअ देरि लाइ दिलि मन हयमि। सोचियमि, ॿियो न त घटि में घटि अॼोकी राति लाले वटि गुज़ारिजे। सुभाणे जी ॻाल्हि सुभाणे सां। ॾींहुं शींहुं आहे, महल खे मुंहुं ॾिबो। ऊंदहि में असीं सब्ज़ी मंडीअ ॾांहुं रवाना थी वियासीं।